सरे ये तो मुराद जो चाचो इनके अॻियां कयो हली मुराद के घर खां ॿाहिरि कढूं। जेकॾहिं इहो कमु शाहनवाज़ जो आहे न त पोइ तोते खे सॼी ख़बर हूंदी। हली तोते सां ॿ हथ था कयूं, पाण ई ॿोलींदो, पाण ई सची कंदो। अम्मा पहिरियां घणो ई मौत जो ख़ौफ़ हुयो मूंखे, पर हाणे उहो ख़ौफ़ मूंखां लही वियो अथई। तो इहो न सोच त ही तोखे मारींदा, हाणे तोखे ही मौत खां वधीक सज़ा ॾींदा। जेकॾहिं मुराद घर छॾे करे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे थो त इहो अञा वधीक बहितर आहे। ऐं सूबेदार 2-3 केस ॿिया वरी उन्ही जे मथां हणी छॾींदो। मुराद सोट मिठण खे नुक़सान कोन पहुचाईंदो। विरल इहा त मूंखे बि पक आहे त हुन सोराना सच कोन ॿुधायो हूंदो, पर असुल हक़ीक़त ॼाणण लाइ उन मां हथ कढणु लाज़मी हो।